ठारू शाह का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते कराची वासण औरत जे मुबैना अगवा ऐं तशद्दुद वारे मामले जो SSP नोटिस वरितो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। KTN न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद SSP नौशरो फेरोज़ नोटिस वरितो आहे, जॾहिं त केस बि दाख़िल कयो वियो आहे। औरत जी फरियाद ते इल्ज़ाम हेठि आयल संदसि भाउ वाजिद ऐं अॻोणे मुड़ुस नदीम सोलंकी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर DM सुमरो। GDM छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल रोशनी, ठारू शाह भरिसां ॻोठ सूमर ते मां मुबैना तौर तशद्दुद जो निशानो बणियल नारी आहे। कराची वासी औरत आहे गुलशाद भट्ट। उन खे जेको आहे सो संदसि उन इल्ज़ाम हयो त संदसि भाउ ऐं अॻूणो मुड़ुसु जेको आहे उन्हनि हुनखे वेश्याणो तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि जेको आहे सो हुनखे हिते फिटो कयो, जंहिंखां पोइ उहो ठारू शाह थाणे ते पहुती। पुलिस हुनजो केस दाख़िल न पई करे। जॾहिं तो ठारू शाह प्रेस क्लब पहुती त अहिड़ी ख़बर KTN न्यूज़ ते ब्रेक थियण खां पोइ SSP मुशर्रफ फिरोज़ अब्दुल क़यूम पितासी जेको आहे सो ठारू शाह SHO खे राम वासवाणा खे हुकुम कयो त फौरी तौर ते औरत जो केस दाख़िल कयो। उन बैदि जेको आहे सो औरत जी फरियाद ते संदसि अॻूणो मुड़ुसु आहे नदीम सोलंकी ऐं संदसि भाउ जेको आहे वाजिद भट्ट ऐं गुलाम फारूक सोलंकी मथां ठारू शाह थाणे ते तशद्दुद ऐं अगवा जो जेको आहे सो FIR केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलान ताईं पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणे पई, पर गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जी रोशनी। वरी महिरबानी नाज़िन। ठारू शाह खां DM सुमरो असांखे तफ़सील ॾिना आहिनि।